अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी। कादिर पंहिंजी कुदरत से क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम। सो साराह सचो धणी चई हमद हकीम। करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जो। इल्म अदब ॾाह ताईं ॾाह पजे निराले सफ़र। लोक अदब सिलसिले जी संवार सुधार ऐं वीचार वारी कुर्ब कचहरी आलमी उताक में ॾेही ऐं परॾेही सभिनी सजणनि खे आजिज़ रहमतुल्लाह लाशारी तरफ़ां सिक भरियो सलाम। इल्मी अदबी ऐं सकाफ़ती रंग सां रचायल अॼोकी कुर्ब कचहरी आलमी उताक अवां सां शामिल आहियूं ख़ुर्शीद कॉलोनी बबर स्टॉप। असांजे सिंध जो तमामु नामवर महिमान नवाज़ ॾाहो ॾाधणी भलोड़ सुघड़ ख़ादिम हुसैन मंगले जी ओताक ते असीं मौजूदु आहियूं ऐं असां वटि खोड़ सारा ॾाहा ॾाधणी सुघड़ मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु असांजो चंग बि चुरंदो सुघड़ाइप जो लोक रंग जेको आहे उहो बि अॼु हिन कचहरी में अव्हांखे ॿुधाईंदासीं। नंढड़ा वॾा पोड़ा पका अव्हां ॾेह ऐं परॾेह खां जितां बि ॿुधो था अव्हां सभिनी सजणनि खे भलीकार। यकीनन दोस्तो कुझु अरसे खां पोइ अॼु असां अव्हां सां गॾु आहियूं। चाहियोसीं पए त अॼु असांजा ॾाहा ॾाधणी भलोड़ सुघड़ जेके असां सां गॾु आहिनि उन्हनि सां कजे कुर्ब कचहरी। मोहतरम वली मोहम्मद ख़ासियली असां सां गॾु आहे जेको चंग खे चोरींदो। दादन उतरादी असांजे तमामु हैदराबाद जे ॾाहे ॾाधणी भलोड़ सुघड़ अहमद अली उतरादी जो फ़र्ज़ंद असां सां गॾु आहे। उन सां गॾोगॾु अली अकबर चांडियो उदासी असां सां गॾु आहे। मोहतरम कादिर बख़्श बलोच असां सां गॾु आहे जंहिंखां हिन कचहरी जे हवाले सां हाल अहवाल पुछंदासीं। ऐं ॾाहो ॾाधणी सुघड़ अलाह ॾिनो बिरोही असां सां गॾु आहे। मोहम्मद याक़ूब जागीराणी हिन सिंध जो तमामु झूनो सुघड़। उन सां गॾोगॾु असांजे हिन कुर्ब कचहरीअ जा कुझु सालिक बि असां सां गॾु आहिनि। सम्झू ऐं सालिक जेके कचहरी खे ॿुधंदा आहिनि ऐं कचहरीअ जो निरालो रंग थींदो आहे। अनवर गिराणो असां सां गॾु आहे। उन सां गॾोगॾु यासिर अबड़ो साहिबु गॾु आहे। मोहतरम अली नवाज़ तीवणो साहिबु असां सां गॾु आहे। मोहतरम शमसदीन मंगलो साहिबु गॾु आहे। मोहतरम अहमद बख़्श मंगलो साहिबु असां सां गॾु आहे ऐं नंढड़ी महिरन साहिबु असां सां गॾु आहे। उनखां बि अॼु असां सुघड़ाइप जे हवाले सां छो त असांजा सुघड़ सालिक जॾहिं उताकुनि ते कचहरियूं कंदा आहिनि त उन कचहरी जे अंदरि असांजा मासूम बालक ॿारड़ा बि कचहरी ॿुधंदा आहिनि ऐं उन में पंहिंजे सुघड़ाइप जी कचहरी जा रंग रचाईंदा आहिनि। इन सॼी कचहरी जे अंदरि अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जिथे लोक अदब जूं ॿियूं सिन्फ़ूं थींदियूं आहिनि उन लोक अदब जो बुनियादु असांजे सुघड़ कचहरी जो हूंदो आहे गुजहारत। ऐं उन गुजहारत जो ॻोल्हो ख़ासि करे मां उनखे कुहाड़ो सुघड़ सॾींदो आहियां। असांजे जामशोरे जो तमामु मशहूरु सुघड़ आहे अली गुल रिंद। उहो बि असां सां अॼोकी कुर्ब कचहरी में गॾु आहे। सुहिणो शुरूआत में असांजी हिन कुर्ब कचहरी में जेके बि ॾाहा ॾाधणी असां सां गॾु आहिनि उन्हनि जो तारफ़ अव्हांखे करायोसीं। अव्हांजा प्यार भरिया पैगाम मोहबत भरिया मैसेज त तमामु वॾे अंग में आहिनि। जेकॾहिं असीं अव्हांजा प्यार भरिया पैगाम मोहबत भरिया मैसेज शामिलु कया त पोइ अव्हां मुमकिन आहे असांजी कुर्ब कचहरी न ॿुधी सघो। जेतिरो मुमकिन थी सघियो उन्हनि सभिनी सजणनि जा प्यार भरिया पैगाम मोहबत भरिया मैसेज शामिलु कंदासीं। मोहतरम अब्दुल हलीम बाजारी असां सां गॾु आहे। शहर बाजारा मरहूम सुघड़ ग़ुलाम हुसैन बाजारी जो फ़र्ज़ंद अब्दुल हलीम अव्हांखे भलीकार चऊं था कुर्ब कचहरी में। मोहतरम अनवर सम्मो असां सां गॾु आहे। अनवर सम्मो कच्छ भुज इंडिया खां असांजी हिन कुर्ब कचहरी में शामिलु आहे ऐं असांखे हीअ कचहरी ॿुधी रहियो आहे ऐं चए थो लाजवाब कचहरी सलाम चवे थो। वॾी महिरबानी। मोहतरम नासिर काज़ी साहिबु असां सां गॾु आहे। यासिर काज़ी जो नालो तव्हां ॿुधो हूंदो कंहिं तारफ़ जा मोहताज कोन्हनि ऐं उन्हनि जो वालिद साहिबु मक़सूद काज़ी तमामु हुनुर इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जो निरालो ना हो। हीअ उनजो फ़र्ज़ंद आहे। असां सां गॾु आहे मोहम्मद अकरम
राहिमू साहब अवां के कुर्ब कचहरी में भलीकार। मोहतरम सईद अहमद साहब अवां के भलीकार। सैयद मोहम्मद छुट्टल शाह असां सां गॾु आहे ख़ैरपुर नाथन शाह खां। अवां जी महिरबानी। अनवर समो चए थो अगूणे वांगुरु अॼु बि वाह वाह थी वेंदी। बिल्कुलु वाह वाह थी वेंदी जॾहिं अवां ॾाहप जी राति असांजे सुगड़नि खां ॿुधंदव। मोहतरम मुमताज़ भुट्टो मुबारकपुर जो सीनियर सहाफ़ी चवे थो ज़बरदस्त कचहरी। हबीबुल्ला सोडर साहब अवां के भलीकार। मुख़्तियार बुरफ़त असांजे जामशोरे जो तमामु निरालो सीनियर सहाफ़ी असां सां गॾु आहे। मोहम्मद अकरम राहिमू साहब लिखनि था त आलमी उताक में सभिनी सजन खे प्यार प्रीत ऐं सिक भरियो सलाम। अवां खे बि सॼी कचहरी सलाम चवे थी। सदा सारे सथ खे मौला सलामत रखे आमीन। मोहम्मद अकरम राहिमू सिकंदर छाछरे थर खां असां सां गॾु आहे। मुमताज़ भुट्टो असांजो सीनियर सहाफ़ी KTN जो रिपोर्टर मुबारकपुर खां असां सां गॾु आहे ऐं हू चवे थो बहितरीन सुगड़ कचहरी आहे साईं। सभिनी सुगड़नि खे सलाम। अवां खे बि सॼी कचहरी जा सलाम। मोहतरम ज़ुल्फ़कार अली नुहानी साहब अवां खे आलमी उताक जी कुर्ब कचहरी में भलीकार। अवां बि समूरे सथ खे सलाम चया आहिनि। वॾी महिरबानी। भट्टी मोहसिन बुरड़ो बेटा ई मोहसिन बुरड़ो वॾी महिरबानी। मोहसिन बुरड़ो असांजो कंबर शदाद कोट जो भलोड़ सुगड़ आहे ऐं सखी सुगड़ मौला बख्शीदी जो शागिर्द आहे। उहो बि असांजी हिन कुर्ब कचहरी आलमी उताक सां गॾु आहे। आबिद अज़ीज़ ख़ासि खेली थरपा असांजे कोहिस्तान जो तमामु निरालो शाइर ऐं संदसि ॾाहप जी राति जा किताब छपियल आहिनि। उहो असां सां गॾु आहे। वॾी महिरबानी। सुगड़ाइप जा रंग बिल्कुलु अनवर साईं अव्हां खे ॿुधाईंदासीं। आबिद अज़ीज़ अव्हां खे भलीकार चऊं था। सजणो इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जी कचहरी आहे ऐं सभई मानाइता महिमान असां सां गॾु आहिनि। चाहींदासीं त कचहरीअ जी शुरूआति करियूं असीं आजियां जे बैत सां। असां सां गॾु आहे मोहतरम दादन उतरादी नौजवान सुगड़ आहे। अहमद अली उतरादी जो फर्ज़ंद। दादन साईं कचहरी में आजियां जा बैत थी वञनि। चवण साईं भली आयो भला प्री अजीब करे एहसान पंधु करे परे खो आयो जुंग जवान कदम रखियो कुर्ब जा त मिठा वधियो मान। ख़ुशीअ में अॼु मां पाण थो ॾिसी मान भरिया महिमान था कयूं कचहरियूं कुर्बाइतियूं खिली वियो खान। अलाह क्या एहसान आयो अॼु अहमद अली चए जिसे आयो अॼु अहमद अली चए वॾा वड़ करे सिक लही वई सालनि जी पोइ हुब में हीअड़ो डरे सीनो मिलायो सीने सां त दिलड़ी मुंहिंजी ठरे चाह में चांडियो चवे पोइ मादो मन मरे ओ साईं वॾा कुर्ब करे आयो मुझे अंगण ते। वाह दादा दन उतरादी वाह। चई से अञा अर्ज़ कयूं था चई सालनि खां पोइ सजणा आए कुर्ब कया तई लख सुहिणा वे तलायूं सिक देर कई छो दिल भर एॾी ॾिनई दिल के धक सुहिणा वे तलायूं सिक महफ़िल में तूं मोर लॻी थो मुंडीअ मथां टिक सुहिणा वे तलायूं सिक दूर देर कई छो दिल भर एॾी ॾिनई दिल के धक सुहिणा वे तलायूं सिक मोब अवां सां मिलण लाइ साह के हुईअ में छिक सुहिणा वे तलायूं सिक पेच प्रीत जा तोसां पातल सजण आहिनि सुक सुहिणा वे तलायूं सिक दूर न रह तूं दिल पर मुखां भर में वे भिक सुहिणा वे तलायूं सिक उतरादी ही अर्ज़ करई थो राति रही पो हिक सुहिणा वे तलायूं सिक चांडियो सफ़ा चाकुती पवंदो थींदा गम गरुक सुहिणा वे तलायूं सिक चवे अहमद अली आए हली भूरल भरे विक सुहिणा वे तलायूं सिक सुहिणा वे तलायूं सिक। वाह दादन उतरादी वाह दादन उतरादी वाह। इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो निरालो सफ़र लोक सकाफ़ती कचहरी जारी आहे। बबर स्टाफ खुर्शीद कॉलोनी कोटली मजां लाइव आहियूं ऐं असां सां तमामु निराला ॾाहा ॾाधणी सुगड़ गॾु आहिनि। इम्तियाज़ अबड़ा साहब अव्हां खे भलीकार चऊं था। इम्तियाज़ अबड़ो असांजे सलात जे अॻूणे मरकज़ी सदर मोहतरम मुमताज़ अमीन सन्यासी जो फर्ज़ंद आहे ऐं इम्तियाज़ साईं अव्हां खे भलीकार चऊं था। हाजी मोहम्मद रहीम साहब अव्हां खे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में भलीकार चऊं था। लख कुर्ब असां सां सिंध जे तमामु ॾाहे ॾात धणी सदा हयात सुगड़ रहमतुल्ला अब्बासी जो फर्ज़ंद अज़ीज़ुल्ला कलोड़ो अब्बासी असां सां गॾु आहे मोरे पुल खां कांदड़ा कॉलोनी मोरे खां। वॾी महिरबानी। मंसूर अहमद अव्हां खे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में भलीकार चऊं था। आलमी उताक जे अंदरि लख कुर्ब। वॾी महिरबानी मंसूर अहमद अव्हां सभिनी सजणनि जी। खोड़ सारा दोस्त असां सां गॾु आहिनि। अव्हां सभिनी खे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जी हिन कुर्ब कचहरी में भलीकार चऊं था। ज़फ़र हकड़ो साहब असां सां गॾु आहे ऐं ज़फ़र साईं अव्हां खे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जी हिन कुर्ब कचहरी में भलीकार चऊं था। सिंध कचहरी जो मेज़बान ऐं डायरेक्टर ज़फ़र हकड़ो असां सां हिन पल गॾु आहे। ज़ुल्फ़कार साईं अव्हां जी महिरबानी। अनवर समो चए थो वाह उतरादी वाह।
सरणो इले मतिलबु ॾात ऐं ॾाहप जो सफ़र जारी आहे कुर्ब कचहरी आलमी उताक में। हाणे पाण ॿुधूं था ॾाहप जी ॾात असांजे मोहतरम अली अकबर उदासी चांडे खां। अकबर साईं अव्हांखे ॾेह परॾेह कच्छ भुज इंडिया समेत सऊदी अरब दुबई काज़ी अहमद कोहिस्तान ऐं मुख़्तलिफ़ वेंदे मुबारकपुर जेकबाबाद ताईं सभई ॾाहा ॾात धणी फेसबुक लाइव जी हिन आलमी उताक में ॿुधनि पिया। अव्हां सॼणनि खे छा था ॿुधायो पंहिंजे ॾाहप जी ॾात मां? असांजी नसीहत जा बैत आहिनि, कुझु अर्ज़ु रखूं। नसीहत जा बैत पेश करे थो असांजो तमामु भलोड़ सुघड़ हैदराबाद ज़िले जो सलाद जो सदर अली अकबर उदासी चांडियो। असें अर्ज़ु थियो त ॿुधी ये नसीहत तूं शौक़ी छॾे ॾे, नाहे शान शरीयत त हिकदमि लॾे ॾे, मिलई जाते इज़त उते घर अॾे ॾे, खणी ख़ैर वञ जाए तूं जल्दी जॾे ॾे, जे हुजे हक़ पराओ त साजुर सॾे ॾे, करे मेड़ जेको अचे तुंहिंजे तॾे ॾे, कजांइ माफ़ तंहिंखे ॾिसी कंहिं वॾे ॾे, वठी मौत वेंदुई पोइ खणंदई खॾे ॾे, छॾे ॿाहिरि ईंदई पुराणे भॾे ॾे, अजायो अबासी न फिर तूं फॾे ॾे, मलूक तूं बि मुहबत में गाॾी गॾे ॾे। वाह 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 साईं वाह दा अली अकबर उदासी। अली अकबर उदासी सॼणो असांखे सिंध जे तमामु महान भलोड़ सदाहयात सुगड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी ॾाहप जी ॾात मां निराला गोहर ॿुधाया। आलमी उताक कुर्ब कचहरी जारी आहे। आलमी उताक कुर्ब कचहरी में अली अकबर साईं वाह वाह थी वई। हा साईं, अञा अर्ज़ु थियो वाह वाह त हुजे जेकी घुरणो पंहिंजे रब खां घुर तूं, ॿियनि जे अॻियां हथ टंगण खे छॾे ॾे, पिनण मान अॼु ताईं भरिया पल कंहिं बि सजण थी सियाणो पिनण खे छॾे ॾे, अथई नियाणियूं पंहिंजूं जे तोखे पीआरियूं त ॿियनि जे नगनि ॾे तकण खे छॾे ॾे, ॾाढनि ते त कावड़ चढ़ई कोन थी पर मिसकिननि मथां मुछ वटण खे छॾे ॾे, गुटका पान पुड़ियूं अथई जीअ जो जोखो, सिगरेट चर्स चिलमनि छिकण खे छॾे ॾे, जिन जे राह रस्ते ॾे वञणो जे नाहे तन जा पंध पेचरा पुछण खे छॾे ॾे, हुजे माण्हू जंहिंजे ॼमण खां जे वाक़ुफ़ खोले ॾंद उन जा ॾिसण खे छॾे ॾे, मिलई जाते मुहबत ऐं इज़त न तोखे उन्हनि जे अङण ते वञण खे छॾे ॾे, सिंधी सुर भिटाई जा ॻाइणा छॾे विया, डिस्को डी बिकिन जे ॿुधण खे छॾे ॾे, काफ़ी अॼु जा शाइर कची कनि पिया शाइरी, तूं अहिड़ी शाइरी अकबर लिखण खे छॾे ॾे। वाह 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 दा अकबर वाह वाह दा वाह, काफ़ी शाइरी कची कनि था अदा अकबर हिन शाइरी लिखण खे छॾे ॾे। अली अकबर उदासी चांडे तमामु पंहिंजे ॾाहप जी रात मां असांखे ॿुधायो। असां सां खोड़ सारा इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे हिन आलमी उताक सफ़र में ॾेह ऐं परॾेह खां दोस्त गॾु आहिनि। उन्हनि सभिनी खे आलमी उताक कुर्ब कचहरी में भली कार चऊं था। वॾी महिरबानी सभिनी सॼणनि जी जेके असां सां हिन कुर्ब कचहरी में फेसबुक लाइव ते हिन वक़्तु गॾु आहिनि। लख कुर्ब मोहतरम मोहम्मद नसीर नाले मिठो हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जो फ़र्ज़ंद असां सां गॾु आहे। नाले मिठा साईं अव्हांखे आलमी उताक कुर्ब कचहरी में भली कार चऊं था। लख कुर्ब वॾी महिरबानी। ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम अली दोस्त चांडियो असां सां गॾु आहे। दीनी स्कॉलर जामशोरे खां अली असगर सूमर लाशारी साहब अव्हांखे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जी सफ़र में भली कार चऊं था। लख कुर्ब। उन सां गॾोगॾु असां सां मोहतरम मोहम्मद मुस्तफ़ा कुरैशी साहब गॾु आहिनि RBB कॉलोनी जामशोरे खां। अली असगर साहब अव्हांजी महिरबानी। लख कुर्ब। नवाज़िश मोहतरम निमाणो नूनारी असां सां गॾु आहे। तालके ठुल ज़िले जेकबाबाद जो तमामु बहितरीनु सुघड़ बहितरीनु छो त हू पंहिंजे सहाफ़त जो सुघड़ आहे ऐं बहितरीनु सहाफ़ी आहे असांजो दोस्त निमाणा साईं। अव्हांखे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में भली कार चऊं था। फ़क़ीर निशाद हुसैन महेसर ख़ैरपुर खां गॾु आहे ऐं असांजी कुर्ब कचहरी ॿुधनि पिया। सहाफ़ी साबिर हुसैन महेसर, फ़क़ीर निशाद हुसैन महेसर, फ़क़ीर फ़रीद हुसैन महेसर, मशहूद निशाद ऐं मसऊद निशाद महेसर। सॼणा अव्हांखे सभिनी खे आलमी उताक में भली कार चऊं था। तमामु बरक़ सहाफ़ी अब्दुल गफ़ूर सरोई साहब असां सां गॾु आहे ऐं मोहतरम मंसूर अहमद चवे थो वाह अली अकबर वाह, तव्हांखे दाद ॾिए थो। महिरबानियूं साईं, महिरबानियूं। लख कुर्ब अव्हां सभिनी सॼणनि जूं। अब्दुल गफ़ूर सरोई साहब असांजा बरक़ सहाफ़ी चवनि था आलमी उताक खे ॿीहर बहाल करण ते सथ खे भली कार चऊं था। लख कुर्ब सॼण उत्साह ॾियण ते कराची जे सुहाणे मौसम खां अव्हांजो सलाम बिल्कुलु कुर्ब कचहरी में क़बूल आहे। मां थोराए थो आहियां। मोहतरम मोहम्मद मोहसिन साहब असां सां इल्म अदब ॾात ॾाहप जे सफ़र में गॾु। अनवर समो चए थो साईं हींअर कुझु महीना अॻु सुघड़ वफ़ात करे वियो, मूं ॿुधो हो। बिल्कुलु अदा हींअर जंहिं दादन उतरादी खां अव्हां आजियां जा बैत ॿुधा उन जो वालिद असांजो अहमद अली उतरादी असां खां विछड़ियो हो, विछड़ियो आहे पर विसरियो न आहे। उन जो फ़र्ज़ंद सुगड़ाइप जे हवाले सां ॾाहप जी ॾात जे हवाले सां अॼु बि असां सां गॾु आहे।
सॼणो असांजी कुर्ब कचहरी में जीअं सुघड़ असांजा मौजूदु आहिनि अहिड़ी तरह सां मूं अव्हांखे चयो त सालिक ऐं सम्झू असां सां गॾु आहिनि। अहिड़ो दोस्त असां सां मोहतरम कादिर बख्श बलोच साहब असां सां गॾु आहे। मखतूम मोहम्मद साईं तालिबुल मौला फरमायो मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साईं फरमाइनि था त वेह तनी सां वेह जे वेही था ॼाणनि, वेह न साण ॿियनि मतां वेही वक़्तु विञाइए, हल तनी सां हल जे हली था ॼाणनि, हल न साण ॿियनि मतां हली हाल विञाइए, रह तनी वटि रह जे रहाए ॼाणनि, रहो न साण ॿियनि मतां रही रोज़ पिराइए, पर सुम तनी सी सुम। अकबर साईं तालिब मौला साईं चए थो सुम तनी सी सुम जे सुम्ही था ॼाणनि, सुम न साण ॿियनि मतां सुम्ही सूर पिराए। फ़कीर निशाद साईं तव्हां लिखियो आहे त तव्हांजी रीस ते पूरी सिंध वारनि लाइव प्रोग्राम करणु शुरू कया आहिनि। इहो प्रोग्राम पहिरियां तव्हां शुरू कयो हो, उनजो मां गवाह आहियां। वॾी महिरबानी निशाद साईं, बसि असांजी कोशिशि आहे त लोक अदब ज़िंदह रहे ऐं असांजे लोक ॾाहप जा किरदार ज़िंदह रहनि। मोहतरम कादिर बख्श साईं कीअं था सम्झो हिन कुर्ब कचहरी खे असांजे सुघड़नि जा बैत ॿुधी करे? ख़ासि करे ही आलमी उताक असांजो प्रोग्राम तक़रीबन 200 जे क़रीब आहियूं हींअर 190 खां वधीक कचहरियूं असां करे चुका आहियूं, जंहिं में मुख़्तलिफ़ ॾेह ऐं परॾेह में या आलमी उताक फेसबुक लाइव जे ज़रिए ॿुधी वञे थी। अव्हां असां सां हिन कचहरी में गॾु आहियो ऐं ही कचहरियूं ही सुघड़ा ही उताकूं, इन हवाले सां छा चवंदो? साईं पहिरीं त सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। साईं अहिड़े माहौल में ऐं अहिड़े इहे जेके हींअर हले थो माहौल, इन में प्रोग्राम करणु तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। उन खां पोइ असांजो दोस्त आहे ख़ादुम साहिबु, इहो बि महिनती माण्हू आहे तमामु, ऐं उन खां पोइ प्रोग्राम जेके ही थियणु घुरिजनि हर हंधि ॻोठ ॻोठ में, इन में हिन सां मोहबत वधे थी, प्यारु वधे थो ऐं पाण में मेल मिलाप हर सिस्टम हले थो। रुॻो माण्हू दौड़ जी दुनिया में हूंदो त पोइ उहो अलाए किथे थो पहुचे। हा, यानी मां ईअं चवंदुसि त अॼुकल्ह हिन दुनिया जे अंदरि ही जेके चपड़ियूं असांजे हथनि में अची वियूं आहिनि, जिन खे असीं टच मोबाइल चऊं था, उन टच मोबाइल जा सूर अदे अकबर उदासी खां ॿुधंदासीं, पर इन मोबाइल जे अचण सां हिकिड़ो तमामु वॾो फ़र्क़ु पियो आहे त असीं हेतिरा दोस्त वेठा आहियूं, पर हिन आलमी उताक कचहरी में ॾिसां पियो त कंहिंजे बि हथ में टच मोबाइल कान्हे। इन जो सबबु इहो आहे त मोबाइल हथ में न हुजण जे करे सभिनी जो तवजह आलमी उताक कचहरी ॾांहुं जेको कचहरी में ॻाल्हाए थो उनखे सभु माण्हू ॿुधनि था। पर हिन दौर में अहिड़ी कचहरी जंहिंमें वेठा 5 दोस्त हूंदा, सभु कंहिंखे टच मोबाइल हथ में आहे, को फेसबुक ते को व्हाट्सअप ते लॻो पियो आहे, त इन हवाले सां छा चवंदो? बसि मोबाइल खे हाणे यूज़ कजे जे सुठे नमूने सां यूज़ करी थो त उन हिसाब सां आहे, बाक़ी हाणे जो सॼो ॾींहुं ग़लति कंदे त उन हिसाब सां आहे। यानी वक़्तु ऐं वेले सर उनजो इस्तेमालु हुजे, सिर्फ़ु उनखे गैर ज़रूरी टाइम ते उनखे इस्तेमालु न कजे। सॼणो अवां हाल अहवाल ॿुधा असांजे मोहतरम दोस्त कादिर बख्श बलोच खां। इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र आलमी उताक। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं आलमी उताक जो पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼु असां सां कुर्ब कचहरी में मोहतरम वली मोहम्मद ख़ासखेली, मोहतरम दादन उतरादी, मोहतरम अकबर चांडियो, मोहतरम कादिर बख्श बलोच, मोहतरम सुगड़ अलारिनो बिरोही, मोहतरम मोहम्मद याकूब जागीरानी, अनवर गिराणो, यासिर रबड़ो, मोहतरम अली नवाज़ तीवणो, मोहतरम शमसदीन अहमद बख्श, ख़ादिम हुसैन मंगले जी उताक ते असीं गॾु आहियूं। नंढी मेहरन शाह खां सुगड़ाइप जा बैत ॿुधंदासीं ऐं अली गुल रिंद खां कुझु सुगड़ाइप जे हवाले सां, ॾाहप जी ॾात जे हवाले सां ॿुधंदासीं। वॾी महिरबानी। फ़कीर निशाद हुसैन मैसर चवे थो, सलाद ख़ैरपुर जो प्रेस तर्जमान साबिर हुसैन मैसर चवे थो त प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे। सजण वॾी महिरबानी। फ़कीर निशाद साईं लख कुर्ब। मोहतरम फ़कीर ज़ीशान कासमी असां सां गॾु आहे। सजण जेकॾहिं पंहिंजे कमेंट सां पंहिंजो ॻोठु पंहिंजो इलाइक़ो लिखंदव त ख़बर पवंदी तव्हां किथां खां असांखे ॿुधो पिया। वली मोहम्मद शाहणी असां सां गॾु आहे जामशोरे खां, लख कुर्ब। हाफ़िज़ जावेद सारियो साहिबु असांखे ॿुधे पियो, किथां खां लॻे थो गाजी खुआवड़ खां ही दोस्त असां सां गॾु आहे। मोहतरम मोहम्मद ख़ान मरी सरवरी साहिबु लतीफ़ी लाद जो तमामु पारखू आहे। अब्दुल्ला गफ़ारी साहिबु लाड़काणे खां ॿुधनि पिया। फ़कीर क़ुर्बान मगसी साहिबु, अव्हां जी महिरबानी, अव्हां खे आलमी उताक में भलीकार। सॼणो इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र जारी आहे आलमी उताक कुर्ब कचहरी। हाणे पाण असांजे जॾहिं जामशोरे जे थधिड़ियुनि हवाउनि जो ज़िक्र थिए थो, जामशोरे जी मौसम जो ज़िक्र थिए थो, त उन जामशोरे जे शहर खे हींअर तमामु हिकु वॾी पुल मिली आहे, जंहिंखे मोरी चऊं, पुल चऊं और हेड चऊं, जेको बि उनजो नालो। बहरहाल उन पुल जे पवण खां पोइ इहो थियो आहे त तोड़े जो पुल आहे, पर असांजा सिंधी माण्हू कानून जो एतिराम न कंदे
उबते रोड सां घणो अचनि था। जॾहिं उबते रोड सां अचिबो ऐं उन पुल जे पवण खां पोइ हेठियों फाटक ख़तमु कयो वियो आहे, पर असांजा सिंधी सभा जहिड़ा जामशोरे वासी अहिड़ा आहिनि जो अॼु बि उनखे जामशोरो शहर सॾण बदिरां जामशोरो फाटक सॾनि था, छो त आदत अहिड़ी माण्हुनि में मशहूरु। फाटक जो बुनियादी कोन्हे, आम तौर ते चवंदा आहिनि त उहे वण ई विया त वथाण ई विया, उहे वण पाड़ूं पटिजी विया, उनजे बावजूद बि जामशोरो फाटक ई माण्हू सॾनि था। उन जामशोरे पुल जे शहर जे पुल जे हेठां पुलिस चौकी, उन जे भरिसां असांजो ही ॾाहो ॾाधणी सुघड़ पंहिंजे सुघड़ाइप जे फ़न सां बि लाॻापियल आहे ऐं फ़न उनजो हुनुर आहे, हुनुरमंद आहे, पोरियत आहे, पोरियो करे पंहिंजो ऐं पंहिंजे बचड़नि जो पेट पाले थो। अलाह ॾिनो बिरोही उहो असां सां गॾु आहे। अलाह न साईं इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जी हिन कुर्ब कचहरीअ में अव्हांखे ॾेह ऐं परॾेह खां तमामु भलोड़ सुघड़ अव्हांखे ॾाहा ॾाधणी ॾेह ऐं परॾेह में ॿुधनि पिया, सुघड़ ॿुधनि पिया, सहाफ़ी ॿुधनि पिया। छा था ॿुधायो कुर्ब कचहरी में? ॿुधायो सर। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सिंगार जो बदल साजन तुंहिंजी सूंहं ॾिसी मस्तान हज़ारे थी पिया आहिनि, मोहबत तुंहिंजी कई मोया हैरान हज़ारे थी पिया आहिनि, साजन तुंहिंजी सूंहं ॾिसी मस्तान हज़ारे थी पिया आहिनि। तूं सोणनि जो सरदार वहीं, तूं मुब मिठो मन ठार वहीं, छा शान लिखां तुंहिंजो मान लिखां, दास्तान हज़ारे थी पिया आहिनि, साजन तुंहिंजी सूंहं ॾिसी मस्तान हज़ारे थी पिया आहिनि। तुंहिंजे ज़ुल्फ़नि जी कहिड़ी ॻाल्हि कयां, मां छा त चई छा बयानु कयां, तुंहिंजे ज़ुल्फ़नि जी कहिड़ी ॻाल्हि कयां, मां छा त चई छा बयानु कयां, हिते अलीहर तलीहर सप अची दरबान हज़ारे थी पिया आहिनि, साजन तुंहिंजी सूंहं ॾिसी मस्तान हज़ारे थी पिया आहिनि। तुंहिंजे पेरनि जी पेज़ार चुमां, हिकु वार न पर 100 वार चुमां, तो मेर नज़र आ मूं ते कई एहसान हज़ारे थी पिया आहिनि, साजन तुंहिंजी सूंहं ॾिसी मस्तान हज़ारे थी पिया आहिनि। हर जाइ वञा सुरहाण तुंहिंजी ॿी ॻाल्हि नाहे वाखाण तुंहिंजी, हर जाइ वञा सुरहाण तुंहिंजी ॿी ॻाल्हि नाहे वाखाण तुंहिंजी, हिते जिन मलाइक हूरूं अची कुर्बान हज़ारे थी पिया आहिनि, साजन तुंहिंजी सूंहं ॾिसी मस्तान हज़ारे थी पिया आहिनि। मां तुंहिंजो मिठा नौकर आहियां, तूं मुंहिंजो दिली दिलबर आहीं, हिकु खादुम मां न आहियां, प्यारा सुल्तान हज़ारे थी पिया आहिनि, साजन तुंहिंजी सूंहं ॾिसी मस्तान हज़ारे थी पिया आहिनि। अलाह कयो हिन अलह ॾिने ते कुर्ब कयाई कोजे किने ते, बिरोही जा सभु बार लही विया, मूं जहिड़ा हिते महिमान हज़ारे थी पिया आहिनि, साजन तुंहिंजी सूंहं ॾिसी मस्तान हज़ारे थी पिया आहिनि। वाह अला ॾिना बिरोही वाह। इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र आलमी ओता कुर्ब कचहरी में तमामु भलोड़ सुघड़ ॾाहा ॾाधणी असां सां गॾु आहिनि। असां बबर स्टॉप ते मोहतरम सुघड़ ख़ादिम हुसैन मंगले जी ओताक ते मौजूदु आहियूं ऐं कुर्ब कचहरी जारी आहे। सुघड़ कचहरी में तमामु ॾेह ऐं परॾेह जा असांखे सॼण ॿुधनि पिया। मोहतरम अब्दुल्ला बिरोही साहब, मोहतरम हाजी मोहम्मद पनाह बिरोही साहब असांखे कुर्ब कचहरी में ॿुधनि पिया। कराची खां सॼी कचहरी खे सलाम चवनि था। सॼणा अवां सभिनी खे कुर्ब कचहरी में सलाम चवनि था, वॾी महिरबानी। मोहतरम अब्दुर्रहीम ताहिरी साहब अव्हांखे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में भलीकार चऊं था। मोहतरम मोहम्मद याकूब अदा मोहम्मद याकूब सुघड़ बि असां वटि आहे, उन खां बि सुघड़ाए ॿुधूं था। तूं मोहम्मद याकूब कहिड़ो ई कहिड़े शहर खां ॿुधी पियो? ज़रूरु आलमी उताक में पंहिंजो शहर पंहिंजो इलाइक़ो ॿुधाईंदे। गाज़ी ख़ान चन्ना साहब अव्हांजी महिरबानी, अव्हांखे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में भलीकार चऊं था। वली मोहम्मद शाहानी चवनि था माशाअल्लाह तमामु बहितरीन कचहरी आहे साईं, सॼी कचहरी खे शाइर वली मोहम्मद शाहानी तरफ़ां सलाम। रईस कुर्बान ताहिरी मक्सी साहब असां सां गॾु आहे ऐं ही खंडू स्टाफ नवाब शाह खां सॼी कचहरी खे सलाम थो चवे। मोहतरम अब्दुल हलीम बाजारी साहब असांजे सदा हयात सुघड़ ग़ुलाम हुसैन जो फर्ज़ंद चवे थो अस्सलाम वालेकुम चाचा साईं, सॼी मुआज़ साथियुनि खे सिक भरियो सलाम। वालेकुम सलाम। तव्हांखे बि सिक भरियो सलाम। मोहम्मद हाशिम जागीरानी असांजो भलोड़ सुघड़ रोहड़ी खां
सखर ज़िले खां असां सां गॾु आहे। असांजे सलाद जो तमामु सीनियर सुगड़ आहे ऐं प्रोग्राम में जेकी बि सुगड़ शरीक आहिनि सॼी कचहरी खे सलाम चवे थो। फ़कीर निशाद हुसैन मैसर लिखे थो त आलम योताक जी कचहरी जे सरवाण आज लाशारी खे जस आहे। सलाद सुगड़ कचहरी जे हिन प्रोग्राम में ख़ैरपुर सलाद जे सुगड़नि खे बि शरीक कयो, जंहिंमें हाकिम अली रिंद जॉइंट सेक्रेटरी। बिल्कुलु सही, हाकिम त असांजो मरकज़ी अॻवान आहे ऐं ख़ासि करे उन जूं ख़िदमतूं लोक अदब जे हवाले सां, कुर्ब कचहरी जे हवाले सां, रुठलनि खे परचाइण जे हवाले सां, कंहिं जे सुख ऐं ॾुख में शामिलु थियणो आहे त उते हाकिम रिंद कॾहिं बि पोइ हिते नाहे हटंदो। ज़ाहिद हुसैन महेसर असांजे ज़िले जो सदर आहे, उन जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं कावशूं, साहिब किताब सुगड़ आहे। अव्हां खे बि असीं आलम उताक में भली कार चऊं था। साबिर अली बोरड़ा साहब अव्हां खे भली कार चऊं था। महताब अहमद अव्हां खे भली कार चऊं था। इल्म अदब ॾात ऐं ॾाप जे हिन कुर्ब कचहरी में सुहिणो आलमी उताक कुर्ब कचहरी में सुहिणा सिंधी छोकिरा। हाणे ॿुध असांजे हिन भलोड़ सुगड़ चाचे मोहम्मद याक़ूब जागीराणीअ खां ॾाप जी ॾात। जी मोहम्मद याक़ूब साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम। अॼु साईं वॾी मौसम बहार भली लॻी पई आहे। वाह वाह, मौसम जाम शुरे जी हूअं ई बहार हूंदी आहे। वरी असांजे थर जी बि अहिड़ी हूंदी। हा, ताज़ो जेके बरसातूं पियूं आहिनि न थर में ऐं कल्ह त वरी असां अख़बारुनि मीडिया ते पिया ॾिठो त इस्लामाबाद में जीअं ॿेड़ियूं तरंदियूं आहिनि, कारूं ईअं पे रोडनि ते हलियो। सो अल्लाह साईं खां दुआ आहे त शल रब जी रहमत थी वसे, ज़हमत खां बचाए। जेका फुड़ी पवे उहा आलम इंसानियत जे लाइ, माण्हुनि जे लाइ, जानवरनि जे लाइ रहमत जा ककर हुजनि। तव्हां अलाए कहिड़ी ॻाल्हि कंदव हिन मौसम में घमलार में? असां बि इन लाइ दुआयूं घुरंदा हुआसीं मौसम बहार थिए, सुठी थिए, त असांजा माण्हू जेके आहिनि थर वारा उहे ख़ुशि रहनि, उहे आबाद थियनि, उन्हनि जूं ज़मीनूं आबाद थियनि। चओ त सारायां सुबहान, सारायां सचो दणी, सारायां सुबहान खे जो मालिक आहे मुल्कनि। सुभान अल्लाह। हादी हिदायत लाया मुको महबूबनि, घणे करियां ॻाल्हि अड़ी थो ॾाढे मां ॾुखनि। सिकी घणो सारंग लाइ कयूं दाहूं मूं दर्दनि, त मालक मोकिल मुल्क ते के कतारूं ककरनि, वसन मींहं वॾ फुड़ा मारूं पिया मरकनि। रोड़ो कंडी बबुर संगर साण झलनि, मारूं माल लाइ से लाहिनि मां लामिन, बरो बरट कोरी थियनि गुलज़ारियूं गाहनि। मारूं माल काहे वलर करियो वञनि, खाई पी ख़ुशि थी अचनि मोटी से मागनि। खीर पीअनि ख़ैर सां थियनि रजरे ढारनि, पखी पर साहे वलर करियो वरनि, वञे ॾुकारो ॾे अमा थियनि मौजूं से मोरनि। खीणियूं आणे ख़ैर साण भर ढंढूं ऐं ढोरनि, हुते सांगी पिया सॾ कनि करके यकावड़ याकूब चवे। वाह वाह मोहम्मद याकूब जागीराणी, वाह जागीराणी वाह। ॾिसण में पोढ़ो आहे, फन जे हिसाब सां त जवाननि खे बि मारियो वेठो आहे। सारायां सुभान खे जंहिं ॿुधा सॾ सतार। आमीन आमीन। मालिक पंहिंजी मेहर सां जोड़िया है जिनसार, बादल भरजी आया करे ककर कारूं भार। खिवणियूं खिवन पयूं चौतरफ़ो चौधार, भालवा भोॾे सरो कास ॿियो मिठी थिया नए कोट करार। वाह वाह, थर जा ॻोठ ऐं शहर पियो ॿुधाए। वाह। बाबो हर राणा सिर पधरियो पलर थिया मेघ मलार, भिट कारूं झर पटियाणी ते कई पाणी सां पलतार। वाह। माण्हुनि पंहिंजे माल खे कराया सरसो सिंगार, ॿधाउनि गानियूं कंधनि में थी चढ़नि जी चुंगार। तड़ खारे सोनी वारे खूह ते आया काहे धण धनार। गाइनि लोलियूं झले झोलियूं ढरे नीअ ढार, सियाह संभरी हलिया थिया तफरी लाइ तयार। पिपूं खुंबियूं खाई ख़ुशि थिया से बाग बहार, मालिक से मुख्तार कया आहिनि यकावड़ याकूब चवे। वाह मोहम्मद याकूब जागीराणी। ख़ादिम हुसैन कीअं वियो भाई? साईं ज़बरदस्त, याकूब साहब तमामु भली ॻाल्हि कई। मां सही थो चवां त ॾिसण में पोढ़ो आहे, फन जे हिसाब सां जवान आहे। ॻाल्हि भली कयो, वाकई तव्हांजी ॻाल्हि सही आहे साईं। पोड़ो लॻे थो। हा, लॻे थो आहे कोन, लॻे थो। अली गुल कीअं हुई, पोड़ो लॻे थो? पोड़ो छा काए ईअं कजांइ, कुझु तूं पासो वठीसि। हा वाह वाह मोहम्मद याकूब। हाणे सभिनि जा वोट वधी विया आहिनि, चवनि था जवान आहे। हाणे हिन जवानीअ जे सदके हिकिड़ो बेत अञा ॿुधा। और चओ त सॾ असांजा साहिब पया कई वाली आहे वराण। वाह।
सॾ असांजा साहिब पिया कई वाली आहे वराणे मिली मोकल मींहं खे थी वई इलाही हलाणे वाहुड़ वही हलिया कई मौज महराणे मोराड़ी खिप खुंबी जी खुली पई आहे खाणे बूह आडेरी धातूरे कई मथां भूई भलाणे कंडी ॼार निमू ॿेर बबुर सां सावक थी सुराणे मारुनि लाइ मौजू थियूं कयां रूह रिहाणे सदके मोहम्मद सलम कान कयां यकावड़ याकूब चवे आमीन 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 वाह मोहम्मद याकूब जागीराणी वाह असुल मोहम्मद याकूब मट भञी छॾिया हाँ कुआड़ा कीअं थो भाई ढकणनि सुधा अॼु मट भरी पिया मट ढकणनि सुधा अकबर हा साईं हा याकूब साईं इहो पोड़ो न सम्झो हाँ छा थो चई वग़ैरह वली जो पाणी पीअण लाइ मट कोन छॾियईं पाणी पीअण न हुन मोहम्मद याकूब चयो त थर जूं जेके तरायूं आहिनि न उहे भरिजी आयूं आहिनि मट जी ज़रूरत कान्हे हो इन जे करे हुन चयो त बाक़ाइदे मट भञी छॾियो तरायूं भरिजी आयूं आहिनि माल मता पाणी पियनि वाह वाह असांजी सुगड़ कचहरी में गाज़ी खान चन्नो असांजे सिंध जो तमामु वॾो सुगड़ हो सुगड़ मोहम्मद सूमर चन्नो उन सुगड़ मोहम्मद सूमर चन्ने जो फर्ज़ंद गाज़ी खान चन्नो सुगड़ कचहरी में गॾु आहे खैरपुर ज़िले खां सॼी कचहरी खे सलाम चवे थो तव्हांखे बि सॼी कचहरी सलाम चवे थी मीर मुदस्सिर मकोल साहब असां सां गॾु आहे लाड़काणे शहर खां अव्हांखे भली कार मोहतरम एहसानुल्लाह लाशारी साहब असां सां गॾु आहे जामशोरे खां अव्हांखे भली कार चऊं था गाज़ी खान अव्हांजा सिक भरिया सलाम असां शामिल कया वाजिद अली थहीम वाजिद अली महेसर असां सां गॾु आहे कुर्ब कचहरी में वॾी महिरबानी अव्हांखे आलम उताक में भली कार चऊं था मोहम्मद हाशिम साईं लख कुर्ब अव्हां जस जी ॻाल्हि कई आहे अव्हांखे बि जस हुजे जो वक़्तु छीड़ा आहे असांजे आलमी उताक कुर्ब कचहरी में असांखे ॿुधो पिया मोहम्मद यासीन कलाम अली किथां खां ॿुधो पिया अव्हां शहर नाहे लिखियो एहसान साईं अव्हां जामशोरे खां बिल्कुलु असां सां गॾु आहियो अव्हांजी महिरबानी इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जो सफ़र कचहरी जारी आहे मोहतरम ख़ादिम हुसैन मंगल जी उताक ते असीं बबर स्टॉप कोटली में मौजूदु आहियूं मां भलीकार चवां सिंध जे तमामु भलोड़ सुगड़ ॾाहे ॾाद धणी जाखोड़ी सुगड़ ऐं सिंध जे सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे लाडले न्याणे फर्ज़ ऐं उन सां गॾोगॾु उस्ताद साईंअ जे शागिर्द ऐं ईअं खणी चऊं त सिंध सुगर संगत भलाई तंज़ीम जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहे मोहतरम मोहम्मद साले अब्बासी उहो असांजी हुन कुर्ब कचहरी में लाड़काणे शहर खां असां सां गॾु आहे मोहम्मद साले अव्हांखे भली कार चऊं था गुलसन इबू पोटो साहिबु असां सां कुर्ब कचहरी में गॾु आहे फारूक जमाली साहिबु अव्हांखे भली कार चऊं था आलमी उताक में साजिद अली अव्हांखे भली कार मोहतरम तालिक कोलाची साहिबु अव्हांखे इल्म अदब ॾात ॾाहप जे सफ़र में भली कार ठारू शाह खां अव्हां असां सां गॾु आहियो तालिब हुसैन चांडियो साहिबु असां सां गॾु आहे अव्हांखे भली कार मोहतरम शकील हुसैन कुंभर असां सां गॾु आहे अव्हांखे दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था मोहतरम अनवर गिराणो साहिबु असां सां गॾु आहे ऐं साईं मुंहिंजा हिन कुर्ब कचहरी में अव्हां ख़ादिम हुसैन जी उताक ते किथां खां आया आहियो सिजावल खां आया आहियूं सिजावल में इहे उताक कचहरियूं हलनि पियूं या हिते तव्हां कचहरी ॿुधण आया आहियो असां हिते ॿुधण आया असां सिजावल शहर में नथो मिलनि असां सिजावल शहर में नथियूं ॿुधनि भला सिजावल जे आस पास जेके बराड़ी जा ॻोठ आहिनि उन में साईं असां सुगर कचहरी न आहे अच्छा सुगर कचहरी भला आम उताकुनि ते मारू माण्हुनि जूं कचहरियूं न साईं का बि कचहरी सुगर जी हलंदी कोन इहे पहिरियों दफ़ो जेको चो चकर ते आयो इहो बा ख़ादिम हुसैन जी उताक ते ऐं कचहरी असांजे ॿुधिया जी असां सुगर जी को इहो ला ई कोन आहे जेको को सुगर जी कचहरी करे कोन असां वटि 2 नंबर जी ॻाल्हियूं आहिनि अल्लाह साईं रहम कंदो अल्लाह साईं रहम कंदो यकीनन जेका हक़ीक़त आहे उहा हक़ीक़त बयानु करे पियो ऐं अव्हांजे ख़ासि करे लाड़पट में कुझु ॻाइण जे तरह सुगड़ उहे शाह लतीफ़ जे रिसाले जा हाफ़िज़ सुगड़ इन पासे कुझु सुजनि था शायदि अव्हांजे सिजावल ऐं उनजे आस पास सुगड़ आहिनि पर अव्हांजे इलाइक़े में न हुजनि न साईं असांजे इलाइक़े में आलम आहिनि मौलवी आहिनि तकिड़ियूं कनि था ऐं उहे हिदायतूं कनि था ऐं इहे शयूं आहिनि भई सुगड़नि कचहरी असां सुगड़ न आहिनि आलिम आहिनि उहे तकरीरूं हिदायतूं कनि था या फ़िरके वारीअ जूं ॻाल्हियूं करे विढ़नि था बिल्कुलु हिदायत वारी ॻाल्हियूं कनि था ऐं जो माउ पीउ जो अदब करियो नंढे वॾे जो अदब करियो
ऐं तमामु बहितरीनु असांखे माना करे जहिड़े झटे वारी ॻाल्हि त न आहे न जहिड़े झटे मौलवी ॻाल्हि कोन था कनि वॾा माण्हू कनि था हा ईअं कजांइ मौलवी ॻाल्हि कोन था पहिरियों माण्हू आहे जेको चए थो त मौलवी जहिड़े झटे वारी ॻाल्हि नथा कनि ऐं मोहबत वारी ॻाल्हि कनि था अॼोकी हिन कचहरी में अवां सुगड़नि खां फन ॿुधो पिया कीअं था सम्झो साईं पहिरियों नंबर फस्ट क्लास जेको तो बाख़ातमे उतां प्रोग्राम थियो आहे तमामु बहितरीनु थियो आहे हाणे ॾिसो त असांजे हिन बहराड़ीअ जे माण्हूअ जे मथां ख़ादिम हुसैन अदा अली अकबर केॾो असरु पियो आहे जो फर्स्ट क्लास जो लफ़्ज़ ॻाल्हाए थो हालांकि इहो लफ़्ज़ असांजे बहराड़ीअ जो न आहे ऐं हू पंहिंजे लाड़ जे हिसाब सिंधी ॿोलीअ जो न आहे लाड़ जे माना इहो असांजे सिंधी मीडिया जे हा सिंधी मीडिया जे अचण खां पोइ ऐं असांजी ॿोली हींअर निज सिंधी बि न रही आहे हालांकि लतीफ़ साईं लाड़े चयो हो ऐं लाड़ में रही करे हुन उन वक़्तु ॿोली उहा जेका ॻाल्हाई मुरवज हुई ऐं हिन वक़्तु जेका मुरवज ॿोली आहे उन में ॿी ॿोलीअ जा लफ़्ज़ अची विया आहिनि ऐं यकीनन असांजा उहे जेको आहे सो ॿोलीअ जे हिसाब सां उहे ई लफ़्ज़ ॻाल्हाइनि था ख़ादिम हुसैन तव्हां सां गॾु नंढड़ी वेठल आहे नालो छा आहे नंढड़ी जो नालो साईं मेहरुल निसार नालो आहे कंहिंजी न्याणी आहे न्याणी ख़ादिम हुसैन मुंहिंजी न्याणी आहे तव्हांजी न्याणी माशाअल्लाह असां ॿुधो आहे त भाॻनि जा भाण ख़ाली न आहिनि हूंदा ऐं हीअ सुगड़ कचहरी आहे तूं बि खोड़ सारियूं सुगड़ कचहरियूं भला नंढड़ीअ खे बि कुझु सेखारियो अथई आहे जिसे नंढड़ी लतीफ़ सरकार जो बेत पढ़ंदी आहे वाह 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 जंहिंजी शुरूआत ई लतीफ़ी लाता मुंहुं में तंबूरे जी तंवार आहियां सॾींदा लोक दब आहिनि कंदो मारुनि सां प्यार आहियां नंढड़ी जी उमिरि घणी थींदी नंढड़ी जी उमिरि 4 साल खनि थींदी 4 सालनि जी पुट नालो छा आहे हा छा थी ॿुधाई बिस्मिल्लाह ॿुधा साहिब तुंहिंजी साहिब अजब ॾिठी सूंहं पन बोड़े पताल में पाण तारी तूं जेकर अचे मुंहुं ते मेरा मान ना जेके मुंहिंजी जान सोतरतगी तूंजे लुत्फ जे लतीफ़ जे तोवत का मुकान अदल छता आना कोफर खुद फजल जो तेरो तुंहिंजो नाम बाज बेरे मंगा रितनी रीतंबी तुझा प्रति चार को ॾाढो कमाल जी सकत वाह 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 तमामु नंढड़ी असांखे मेहरुनिसा लतीफ़ साईं जी लात ॿुधाई ऐं यकीनन फ़िक्रे लतीफ़ ई आहे जंहिं खां असांजे सुगड़ाइप जी शुरूआति थिए थी ऐं लतीफ़ साईं आहे जंहिं असांखे सूरमियूं ॾिनियूं 7 सूरमियूं 10 दातार लतीफ़ साईं ॿुधाया ऐं उन सुगड़ कचहरी जे अंदरि तमामु नंढड़ी असांखे लतीफ़ी लात जा सुहिणा गुल ॿुधाया गुलसन अबू पोटा साहिबु अव्हां जी महिरबानी अव्हां ख़ैरपुर नारे तालके खां असां सां गॾु आहियो वॾी महिरबानी हाफ़िज़ जान मोहम्मद जलबाणी साहिबु अव्हां दौड़ खां असांजी कुर्ब कचहरी में गॾु आहियो अब्दुल गनी साहिबु अव्हांखे कुर्ब कचहरी में भली कार चऊं था मुबीन निगारी साहिबु अव्हां जी महिरबानी नंढड़ी तमामु बहितरीनु लतीफ़ साईं जी लात ॿुधाई मेहरुनिसा पुट अञा बि असांखे हिकिड़ो बैत ॿुधायो वे विरामन सां तूं बातो करे न बोल ॿियाई तेरे बगड़न तूं चनूं ॻाल्हियूं चोल तनेकिन चंदा निर्मल तोखे चए भरती मिलंदई जोड़ ख़बरूं अहिड़ियूं खोल जंहिंमें अदब हुजाज चवे वाह 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 ख़बरूं अहिड़ियूं खोल जंहिंमें अदब हुजे आजिज़ चवे नंढड़ीअ त मुंहिंजो बैत बि यादि करे छॾियो आहे वाह 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 पुट अलाह साईं तव्हांखे अञा बि वधाईंदो ऐं असांजे मोहतरम अली अकबर उदासी जी नंढड़ी आहे उहा त लतीफ़ साईं जे लात ऐं सुगड़ाइप जे हवाले सां इहो हिकु तमामु सुठो सुहिणो सवण आहे मुंहिंजी नंढड़ी बि कनीस फातिमा सुगड़ाइप जे हवाले सां लोक अदब जे हवाले सां तमामु वॾा बहितरीनु केतिरनि ई यूनिवर्सिटी जे वीसियुनि जे साम्हूं मकाला पेश कया ऐं उन कुर्ब कचहरी जे अंदरि यकीनन अवां सभिनी सॼणनि जूं महिरबानियूं मोहतरम सखर लाशारी साहिबु असांजो कावज जो ब्यूरो चीफ असां सां गॾु आहे वॾी महिरबानी वफ़ा अमीर अली अवां जी महिरबानी अवां ख़्याल में उताक में भली का सुहिणो मूं अव्हांखे ॿुधायो त असांजा सुगड़ बि असां सां गॾु आहिनि सो ऐं उन कचहरी जा ॿुधंदड़ बि गॾु आहिनि असां सां हिकिड़ो नौजवान यासिर अली हिन कुर्ब कचहरी में मौजूदु आहे यासिर अली कुर्ब कचहरी में कीअं पियो लॻे साईं तमामु बहितरीनु ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे अॼु असां हिन साईं मोहतरम ख़ादिम हुसैन जे ओताक ते अॼु कचहरी कोठाई वई आहे सो उन में आया ऐं काफ़ी असां माना जेको ख़ुशी थी आहे त हे सिंध जी सकाफ़त खे असां उजागर कयो थो वञे ऐं हिते कचहरीअ में तमामु मोहतरम सभु दोस्त गॾु थिया आहिनि ऐं जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे सभिनी खे बि साईं मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम सो तमामु ख़ुशी थी आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम सदाईं क़ाइमु ऐं दाइमु रहनि की असांजी सिंध जी उजागर आहे ऐं सकाफ़त खे असां ज़ाहिर कयूं तमामु सुठी ॻाल्हि आहे साईं ॾाढो ख़ुशी थी वॾी महिरबानी यासिर अली अव्हांजो पैगाम असांजे ॾेही परॾेही सॼणनि ॿुधी वरितो अली जान सिंधी असांजे
तमामु भलोड़ इनकलाबी सुगड़ मोहम्मद जुमन भट्टी जो फर्ज़ंद असांजी कुर्ब कचहरी में शामिल आहे। सॼी कचहरी खे सलाम चवे थो। अली जान अव्हांखे बि सॼी कचहरी सिक भरियो सलाम चवे थी। अली नवाज़ साईं, अॾे हाल अहवाल कचहरी कीअं पई लॻे? ज़बरदस्त उस्ताद भाऊ खादम जी ताक़त भली कचहरी थींदी आहे, हर जुमे ते बि थींदी आहे, पर अॼु तव्हां अॼु साईं आया हो, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। वाह वाह खादिम हुसैन, ज़बर ऐं दस्त, असल में दस्त ॿोली फारसी जो लफ़्ज़ आहे, हथनि खे चइबो आहे। ज़बर माना मज़बूत, हीउ चए थो त हीउ कचहरीअ में ज़बरदस्त माना कचहरीअ खे मज़बूत हथ मिलिया आहिनि। ॾाढी भली आहे, असांखे ॾाढी वणी आहे ॿुधी, असांखे ॾाढी पसंदि आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि करे। तव्हां किथां खां हिन कुर्ब कचहरी में आया आहियो? ऐं असां असुल मेहड़ जा आहियूं, पर असां हिते वेठल आहियूं। मेहड़ त महेसर जे करे सॼी दुनिया में मशहूरु आहे, छो त मेहड़ जी मेहंदी, मेहड़ जो माओ, मेहड़ जा माण्हू, मेहड़ जूं मेहूं, मेहड़ जी जो तमामु मच्छी, उन सां 9 मीम मेहड़ जा मशहूरु आहिनि जेके हाजी गुलाम नबी महेसर असांखे ॿुधाया आहिनि। पर महेसर जी ॻाल्हि जा त तव्हां कहिड़े ॻोठ जा आहियो? ऐं महेसर जे ॻोठ जा आहियूं, असां गाही जे ॻोठ जा। असां महेसर असांजे ॻोठ जो हो। हौदा हो, इहा ख़बर ॾाढी देरि सां पई। असांजे ॻोठ जो वाह वाह। ॿुधी, असां पर हाजी गुलाम नबी सां कचहरियूं कयव? साईं कई दफ़ा, 1000 दफ़ा। का अहिड़ी यादगार ॻाल्हि हुनजी ॿुधायो। साईं हुन जूं घणियूं ॻाल्हियूं, मोहबत वारियूं घणियूं ॻाल्हियूं काफ़ियूं चवंदो हो, मिठे मोहबत इहो महबूब जूं, सो ॾाढो पसंदि हूंदियूं असांखे तमामु घणियूं सिली। असांजो गॾु उथंदो वेहंदो हो, गॾु असां ॿुधी घणियूं नसीब आयो हाजी गुलाम नबी महेसर जे ॻोठ। तव्हां महेसर आहियो? न, मां तीवणो आहियां साईं। तीवणा असुल में त हाजी गुलाम नबी महेसर बागे तीवणे में ॼाओ हो, पोइ गाही महेसर में आयो न? असांजे बागे तीवणो जो ॻोठ जेको आहे सो असांजो आहे, असांजे मशहूरु ॻोठ उहो आहे। इहा ॻाल्हि कजांइ न, तो जो महेसर जी ॻाल्हि कई त मां गाही महेसर, छो त महेसर जी गाही महेसर मशहूरु आहे, पर इहा वरी मूंखे ॼाण, मूं बि किताबनि में पढ़ियो आहे। हाजी गुलाम नबी महेसर मुंहिंजी बि कचहरियूं हुयूं त असुल बागे तीवणे जे ॻोठ जा आहियूं असां वटि जेको हो। पोइ इन खां पोइ वरी हे जेको वरी हिन खे फन इहो कयईं महबूब जी, त पोइ इन जे करे देरि सां पोइ वरी गाही महेसर जे ॻोठ में आयो। वाह 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 वाह, गाही महेसर में आयो बागे तीवणे खां। अव्हांजी महिरबानी अली नवाज़ साईं, अव्हां कुर्ब कचहरी में ॿुधायो। सॼणो इल्मु अदब ॾाह ताईं ॾाहप जो सफ़र, आलमी उताक कुर्ब कचहरी, कोटली बबर स्टाफ खां खादिम हुसैन जे उताक तां असां अव्हां सां लाइव आहियूं। असां सां हिन कुर्ब कचहरी में तमामु भलोड़ सुघड़ ॾाह ॾातणी मौजूदु आहिनि। ऐं हिन कुर्ब कचहरी में मोहतरम वली मोहम्मद ख़ासकेली असां सां चंग नवाज़ वेठो आहे। अञा चंग चुरंदो त कुझु घुरंदो, उनखे बि वारो ॾींदासीं, पर हाणे वारो आहे कुहाड़े जो। छो त असां वटि मोहतरम दादन उतरादी पंहिंजो फ़न ॿुधायो, अकबर चांडे पंहिंजो फ़न ॿुधायो, उन्हनि खां वरी ॿुधंदासीं कादिर बख़्श बलोच पंहिंजा वीचार वंडिया, अलाह ॾिने बिरोही असांखे ॾाह जी राति मां फ़न ॿुधायो, मोहम्मद याक़ूब जागीरानी असांखे थर घुमायो, ऐं अनवर गिराणे तमामु हाल अहवाल कया सिजावल जा ऐं सिजावल जे कचहरियुनि जा। यासिर अबड़े नौजवान तमामु बहितरीनु पंहिंजो पैगाम ॾिनो। ऐं हाजी गुलाम नबी महेसर जे ॻोठाई अली नवाज़ तीवणे खां बि ॾाढो मुहबत जो पैगाम ॿुधोसीं। ऐं हाणे असां सां गॾु आहे कुहाड़ो सुघड़ मोहतरम अली गुल रिंद। अदा कुहाड़ा कहिड़ा हाल आहिनि? साईं ख़ैर लॻो पियो आहे। तबियत सही आहे, ॿार बच्चा संगत साथ ॻोठ राज माल मता ढगो ढोर बनी बारो जारी करे ख़ैर ख़ैर लॻो पियो आहे। पंहिंजनि परावनि ॾे ख़ैर, सभु कंदे ख़ैर आहे। अलाह ख़ुशि कंदी। भला ॾेहाल वाल शाम थी वई आहे? हा ॿुधायूं था, अधे थोरो मावरी खे ॻायो आहे याक़ूब, मूं वटि बि मावरी जा बैता आहिनि, कुझु ॿुधाईंदुसि तव्हां। वाह दावा वाह दावा, माना थर वारी मावरीअ खे वाह 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 वाह। पखनि मंझि पदमणी कर ॾे वरा का विज। लतीफ़ साईं फरमायो त पखनि मंझि पदमणी, पदमणी असुल में औरत जो क़िस्म आहे। लतीफ़ साईं सुञाणे ॿुधाए थो त मावरी कहिड़े क़िस्म मज़ा हुई, औरत जी जिन्स जे हिसाब सां कहिड़ो हो। लतीफ़ साईं फरमायो त पखनि मंझि पदमणी करे वरा का विज, जहिड़ी सूरत सिज तहिड़ी मूरत मारुई। पखनि में हुई पर का कोजी कान हुई, जीअं सिज चमकंदो आहे हीअं कखनि में हू चमकंदी हुई। वाह वाह, मारुईअ जे हवाले सां ॾिसूं त कुहाड़ो कहिड़ा थो सुहिणा ॿोल ॿुधाए। बिल्कुलु बिल्कुलु अदा मावरी जो। हा
चई किसो उमर मारूई जो ॿुधो दिलि लाए जीअं जंहिंजे हक़ में तीअं तखे लोड़ाए हिकु ॾींहुं कामिल वेठो कोट में कचहरी लाए त हीअं ॻाल्हि हेतिरी मतां को रैयत रंजाए एतिरे में कंहिं दुज़ अची दाह कई जेको कचहरी आयो काहे चई मुद ॾिठी त माड़ में जेका अकेली थी घेटा घुमाए जे 16 सिंगार करे त उॾामदड़ थी उटलाए जे मुंहुं मथे थी करे त शम्स थी शर्माए बाह या बकरार खे थी जोड़ न जुगाए अकुल कजईं त इश्क विधईं त ॻाल्हियूं ॻाल्हाए पोइ यार सूंहों संभाए खान उमिरि खयों खूह ते वाह या उमिरि सां ॻाल्हि पे केरु पियो करे ओ साईं ओ जेको आयो डासू उन कंहिं फोग साईं फोग ॻाल्हि कई हा मोहम्मद याकूबा फोग पे इहो पैगाम ॾिनो पहिरियां उमर बादशाह खे त हेड़ी सुहिणी आहे वाह वाह चई खूह बि खूह हुयो जिथे वसम न वेझाणी भरण ईंदी भूंगड़ियुनि मां पालणे थी पाणी उन ॾींहुं अवेर अची वसी हू नाज़ुक निमाणी खिवंदी आई खूह ते झटपट झांगियाणी फोग बि उमिरि सां इहा ख़बर कई इहा अथई मारूई तूं तिर न टिक हाणी उमिरि बि उठ ते सोघी कई सांगियाणी यार बाक़ी संगत्याणी सां मातम कंदी वई मलीर ॾे चई त थोड़ो वरी मुंहिंजो पए थो आहे वाह वाह बिस्मिल्लाह हा न चई चुप चुप करे कंहिंसां दिलि लॻाई मूंसां न ॻाल्हाई वादा वाह कुहाड़ो हाणे ॿियो पासो थो वठे माना सुर मारूअ खां हली करे हिन दौर जो सुर हाज़ुर सुर मजाज़ खणी अचूंसि हा ॻाल्हि ॿुधनि कचहरी में असांजा ॾेई परॾेही सम्झंदा त मारूअ मां वरी कुहाड़े कहिड़ो रस्तो वञे पियो बबर स्टॉप तां कोटड़ी ऐं वरी रस्तो ख़ुदा जी बस्ती वारो वरितई वाह वाह चई चुप चुप करे कंहिंसां दिलि लॻाई मूंसां न ॻाल्हाई सीरत सूरत सटे विधो सभु कुझु भुलाई मूंसां न ॻाल्हाई मोहबत तुंहिंजी मखमूर कयो साल सॼो सिकाई मूंसां न ॻाल्हाई किरोड़े कुर्ब कयमि तोसां रूह खे रंजाई मूंसां न ॻाल्हाई रिंद ते कॾहिं बि रहम न आई मूंसां न ॻाल्हाई अली गुल जी उमेद खे सूर ॾेई सताई यार मूंसां न ॻाल्हाई हा सूर ॾेई सतायई छो त यार अॼुकल्ह जो दौर आहे लालचड़ी जो हा उहो लॻे थो त अॻियां को अहिड़ो लालची हूंदो ऐं रिंद पंहिंजे उन असली रिंदनि वारे राज़ जो उमेदवार हूंदो कुझु ॾे वठि थी कोन हूंदी त कुर्ब मज़ो किथां मिलंदो मोहम्मद याकूब न थींदो सर पोइ मज़ो न थींदो वाक़ई हा बहरहाल आदा ख़ादम हुसैन अव्हां जी ओताक ते कुर्ब कचहरी आहे ऐं सभिनी सुगड़नि खां असां कुझु ॿुधो आहे अव्हां ही कुर्ब कचहरी यकीनन असां खोड़ भेरा हिते ईंदा रहंदा आहियूं ऐं असांजो जामशोरे जा अव्हां तंज़ीम सलाद जा ज़िले जा सदर बि आहियो इन हवाले सां अव्हां वटि कचहरी कोठाई वई आहे अव्हां सभिनी महिमाननि जे हवाले सां कचहरी जे हवाले सां पंहिंजो कहिड़ा वीचार वंडींदव साईं महिमान आया आहिनि मूं वटि कुर्ब करे आजा जो बेत चवंदासूं बिस्मिल्लाह उन खां पोइ हिकिड़ो ॿियो बेत करायूं आया आहिनि कुर्ब करे ई माना था महिमान ख़िदमत कबी ख़ादमत जी थींदा अलाह जा अहसान शिकर बि सैयद जी मुर्शिद बि थींदो महिरबानी कचहरी कबी कुर्ब वारी त मौला ॾींदो मान पोइ दाता ॾींदो दान मोहबत मंझि मंगलो चाहिए साईं ॿियो हिकिड़ो बेत अर्दा त निमाणा नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे वाह वाह माना कुहाड़े जो पाड़े सिरी आहे त इहा रमज़ तोखे बि लॻी आहे हा साईं थोरी ॻाल्हि त कबी न साईं हा चलो निमाणा नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे ही नवां नाता जानी जीअ में जड़िया अहिड़ा जो छा चइजे ज़ुल्फ ज़ंगी ज़ोर वारा सरे में फल छॼाई छोड़े हुमा हुबकार जा हमला खिड़िया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे लब गुलाब ॾंद मोती मिठो महबूब जॾहिं मुर्कियो सम छेला सितारनि जीअं खिड़िया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे हथ में ॾियो आयो दिलबर रकीबनि में ॾिठो बीठे सॼण मुंहिंजो ॾिसी मूंसां सड़िया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे नवां नाता जानी जीअ में जड़िया अहिड़ा जो छा चइजे भरे जाम मुंहिंजा साकी भरे प्यालो पिरी प्यारियो ख़ासा ख़्याल कुमारनि जा चढ़िया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे पेट पुख्ता पया पिरीअ सां खादम तुंहिंजो अदना गुलाम इंशाअल्लाह ताईं क़यामत कड़िया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे नवां नाता जानी जीअ में जड़िया अहिड़ा जो छा चइजे वाह वाह इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जो सफ़र आलमी ओता कुर्ब कचहरी जारी आहे अवां सभिनी सजणनि खे इल्मी अदबी कुर्ब कचहरी में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था मोहतरम असद लिगारी साहब अवां जी महिरबानी
बशीर मोंदरा असांखे लसबेले बलोचिस्तान खां कुर्ब कचहरी में ॿुधे पियो। मोहतरम सादिक अली मलिक असां सां गॾु आहे असांजे कशमोर ॾियाणी ज़िले जेकबाबाद खां। वकार अहमद वीसर साहब अव्हां जी महिरबानी। अली गोहर बुल्ला साहब अव्हां खे भली कार। रियाज़ जान मेमन साहब अव्हां खे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र आलमी उताक में भली कार चऊं था। शिकारपुर खां अली गोहर बुरड़ो असां सां गॾु आहे कुर्ब कचहरी में। वॾी महिरबानी। असद लिगारी साहब अव्हां जी। फ़कीर मोहम्मद सचल सहता साहब अव्हां जी महिरबानी। सिंधी ॿोली ऐं सिंधी तारीख़ जो तमामु वॾो ॼाणू जामोट हाजी ख़ान चाचड़ असांखे ॿुधे पियो। ज़ुल्फ़कार अली नुहाणी असां सां गॾु आहे। चए थो कुर्ब वारी कचहरी खे ज़ुल्फ़कार नुहाणी, शाहिद नुहाणी, रेहान ख़ान, माजिद ख़ान, ज़ुएब ख़ान जा सिक भरिया सलाम। वॾी महिरबानी। अव्हां खे बि सॼी कचहरी सलाम चवे थी। सजाद अली साजन जोखियो असां सां गॾु आहे। मकली तारीख़ी माग मकली ठटे खां। साजन अव्हां जी महिरबानी। अव्हां खे कुर्ब कचहरी में भली कार चऊं था। मोहतरम वकार अहमद वीसर साहब सॼी कचहरी खे सलाम चवनि था। मोहतरम अमन बख्श साईं अव्हां जी जो की हीअ असांजी आलम उताक कुर्ब कचहरी में पहिरीं शिरकत आहे ऐं सुगड़नि खे बि अव्हां ॿुधो आहे। हिन सॼी कचहरी जे हवाले सां अव्हां कहिड़ा वीचार वञींदव? ऐं अलहमदिल्ला सभिनी ॾिसंदड़ ॿुधण दोस्तनि खे सभ खां पहिरियां जेको आहे मुंहिंजो जेको आहे सलाम पहुचे ऐं सभिनी दोस्तनि खे जेके वेठा आहिनि उन्हनि जा या तव्हां आयल महिमान जा बि असीं थोराइता आहियूं। ऐं पहिरियों दफ़ो मुंहिंजी जेका आहे सभिनी दोस्तनि सां हिते वेही करे कचहरी थी आहे। अलाह कंदो इहे कचहरियूं कामयाबु रहंदियूं। ऐं लतीफ़ सरकार जो बैत जो बिस्मिल्लाह। अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूंसां मूं प्रिय भोराए में भाल हलो हलो कोरिए नाजुक जनीनी गंढीन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखे। वाह वाह वाह। हलो हलो कोरिए नाज़ुक जनीनी गंढीन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। पर अञा बि लतीफ़ साईं अदे अहमद बख्श जी ॻाल्हि खे वधायां त लतीफ़ साईं ईअं बि फरमायो आहे त हलो हलो कोरिए जिते नीह उछल नका झल न पल हर का पसे पिरीअ खे। हा यकीनन छो त तव्हां ॻाल्हि कई गंढीन सारो ॾींहुं। असांजे लतीफ़ साईं जो पारखो आहे सलीम भुट्टो लतीफ़ी। उहो वरी चवंदो आहे त गंढीन रातो ॾींहुं छिनण मूर न सिखे आहे। यानी जे सारो ॾींहुं त राति जो बि तकापायती कार में उहे ॻंढण वारो कमु कंदियूं हुयूं। इन जे करे असीं उन्हनि खे राति जो बि चवंदासीं त ॾींहं जो बि चवंदासीं। कुर्ब कचहरी आलमी उताक में सुगड़ाइप जो फ़न तमामु घणो थियो आहे। वली मोहम्मद साईं कुर्ब कचहरीअ में अव्हां खां चाहत भरियो चंग चुरंदो जेसीं अव्हां पंहिंजे चंग जी तयारी कयो। अकबर उदासी खां असां कुर्ब कचहरीअ में कुझु ॿुधूं। सॼणो इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे हवाले सां कुर्ब कचहरी जारी आहे। सॼणो असां जॾहिं सिंध जी तारीख़ खे ॾिसूं था त उन सिंध जी तारीख़ जो तहज़ीबी माग मोहन जो दड़ो आहे ऐं उन मोहन जे दड़े मां जिथे असांखे मुख़्तलिफ़ तहज़ीबी उहिञाण मिलिया आहिनि उन्हनि तहज़ीबी उहिञाणनि में फीथे जी जेका ईजाद आहे उहा बि असांजे मोहन जे दड़े वासियुनि वटि मौजूदु आहे। ऐं उन फीथे खे जंहिंखे असांजा आम बराड़ी जा सिंधी फीफो बि सॾनि था उन फीथे जी ईजाद मोहन जे दड़े जे माण्हुनि कई। ऐं उते ॾांद गाॾी जंहिंखे अॼुकल्ह आम तौरु बिगड़ियल लफ़्ज़ में बेलगाॾी सॾनि था उन ॾांद गाॾीअ जे हवाले सां असांजी कुर्ब कचहरीअ जे हवाले सां चाहींदासीं त अली अकबर उदासी असां वटि मौजूदु आहे। उदासी अकबर असांखे उन मोहन जे दड़े मंझां जेका ॾांद गाॾी मिली हुई उन गाॾीअ जे हवाले सां ॿुधो आहे त तव्हां सुगड़ाइप जा के सुहिणा गुफ़्ता सर्जिया आहिनि। इन हवाले सां असांखे ॿुधायो। हा साईं इहा गाॾी अॼुकल्ह जे जेके नौजवान नसुल आहे नौजवान माण्हू आहिनि उन्हनि खे त उन्हनि जे नालनि जी उज़वनि जी ख़बर न आहे छो त नौजवान ॾांद गाॾी ॾिठी ई कान्हे ऐं असां हलाई आहे उहा। ऐं असां ईअं सम्झो त ठाहींदा बि असांजा उते कारीगर हुया ऐं असां वेहंदा हुआसीं। हाणे उन में उन जा नाला आहिनि तक़रीबन 30 उज़वा आहिनि जिन ते इहा गाॾी ठही आहे। मूं वरी हिन में पंहिंजे बैत में आंदा आहिनि बिस्मिल्लाह त ॾांद गाॾीअ जा ॾसियां थो अॼु अव्हांखे औज़ार पर उतर लाड़ जे लफ़्ज़नि में कुझु हूंदसि फेर फार कमी पेशी का हुजे त पोइ माफ़ कजो मनठार 30 अखर जीअं सुघड़नि कया शहरनि मंझि शुमार गाॾी बि 30 उज़वनि ते तीअं कारीगरनि कई आहे तयारु कन ॾेई ॿुधो कुर्ब करे हाणे महिनत मुंहिंजी यार करहो कोॾी कुकरियूं थंभरियूं ॾोणा ऐं ॿियो लॻल अथसि लार किली किला काढुड़ टोड़ी थांभू पेर सिराई वाह मुखरा मज़ेदार चई वंगी
लुगियूं कचरियूं गन पंजारी जिन में नाड़ो आ निर्वार गोल चिचड़ियूं नथूं चौरस खे वरी कुंडूं आहिनि 4 ताड़ियूं बुम्ब छेकू झालू मंजो जंहिंमें धुरो आहे धार अकबर सकाफ़त जा सिंगार आहिनि सुहिणियूं ढगे गाॾियूं इहे सिंध जूं। वाह 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 सिंध जूं ढगे गाॾियूं इन हवाले सां असांजे तमामु ॾाहे ॾाधणी भलोड़ सुगड़ अली अकबर उदासी चांडे निकोर तख़लीक़ जंहिंखे चइजे उहा निकोर तख़लीक़ असांखे ॿुधाई। वॾी महिरबानी अकबर साईं लख कुर्ब मोहतरम मोहम्मद शुएब अवां जी महिरबानी अवां खे भलीकार। ज़ुल्फ़कार अली नूहानी साहब चवनि था रईस अली अकबर मुगेरी खे मोहब्बत भरियो सलाम। सजणो आलमी ओताक कचहरी आहे ऐं हाणे चंग जे चुरण जो वारो आयो आहे पर चंग जे वेझो पहुता आहियूं ऐं असां वटि नौजवान असां सां दादन उतरादी गॾु आहे। दादन अवां पंहिंजे सुगड़ाइप मां हिकिड़ो शेर असांखे ॿुधायो उन खां पोइ पाण चाहत भरे चंग खे चोरियूं ऐं कचहरी में सजणनि खां मोकिलायूं। जी साईं सिंगार बेटा चिड़े सुणो मुंहिंजो ज़ोर सभिनी खां सभिनीनि जो सरदार चवां जहिड़ी सूरत तहिड़ी सीरत जोड़ी जोड़ जबार चवां बणिजी आयो बेशक आहे आलम लाइ आधार चवां दुनिया जिन खे धिका ॾे हिकनि जो मददगार चवां अमड़ ऐं अबे खां ज़्यादा चाहे छो न यतीमनि यार चवां बशरी सूरत पर्दे में आहे नूर सॼो निर्वार चवां आदम खां अॻु जलवा जंहिंजा आ चमन अंदरि चौधार चवां पाक पसीने जी ख़ुशबू वधाड़नी खां बिकार चवां आ बिलू आब सां खूह खटो कयो मिठो आ महदार चवां कदम करीम ने जाथे रखिया सा जाए सादतदार चवां आशिक खुद अल्लाह जंहिंजो पाणा पालण हार चवां इन खां वध ॿियो आजिज़ कहिड़ो शेर करे मां शुमार चवां। वाह दादन उतरादी वाह दादन उतरादी वाह। सजणो इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप लोक सकाफ़ती कचहरी आलमी ओताक असां सां वली मोहम्मद ख़ासियली गॾु आहे। वली मोहम्मद असांजे रेडियो टीवी जो तमामु उस्ताद चंग नवाज़ आहे। अॻे असीं ॿुधंदा हुआसीं या को मज़ाक़ तौरु चवंदो हो त बाबा तुंहिंजो रेडियो ते फ़ोटू ॾिठोसीं पर असां जॾहिं वाक़ई बि हिन वक़्तु असीं रेडियो पाकिस्तान ते ख़ासि करे ॾाढे फ़तेह ख़ान जी कचहरी में वञणु थींदो आहे ऐं जीअं जो जीअं असां पहिरियों दरवाज़ो टपंदा आहियूं त उते रेडियो ते फ़ोटू असांखे मोहतरम वली मोहम्मद ख़ासि केली जो नज़र ईंदो आहे। त वली मोहम्मद ख़ासि केली असां सां कुर्ब कचहरी में गॾु आहे। वली मोहम्मद साईं हाणे चाहत भरे चंग खे चोरियो त पोइ कुर्ब कचहरी मां असां सभिनी खां मुहबत सां मोकिलायूं। हाजी साहब अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अॼु साईं जी कचहरी यादि अची वई आहे ॾाढी वारी कचहरी हिते तव्हां कयो ठाहियो मूंखे ॾाढी वाह वाह। सो अॼु तव्हांखे चंग जे धुन ॿुधायूं था।
अली अकबर हकीकत इहा आहे त सवेर मोहम्मद याकूब जागीराणी पाण खे थर घुमायो वरी जॾहिं पाण दे वली मोहम्मद खान चंग ॿुधोसीं ईअं पे लॻो पाण कोहिस्तान जे जाबलू इलाइक़े में बीठा आहियूं बकरिन ॾिढुनि जो धण पियो चरे कोहिस्तान बाक़ाइदो यादगिरो माहौल हिन वारा लहरा अहिड़ा हुआ जो हिन शाम जे पहर में असुल ईअं धण पियो चरे धनार बीठो आहे बकरार बीठो आहे असुल में उहे लहरा कोहिस्तान जा यादि ॾियारे बिल्कुलु इहे वाकई तुंहिंजी ॻाल्हि सही आहे ऐं असांखे बि उहे पुराणा जेके माल चारींदा हुआसीं चंग ॿुधंदा हुआसीं उहे यादि ॾियाराए छॾिया ख़ासि केली वाह 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 ख़ासि केली वाह अॼु इहो जवानी यादि अची वई त उते ॿकरियूं चारींदा हुआसीं जबलनि में उते माल चारींदा हुआसीं जबलनि ते पहाड़नि ते वञी वेहंदा हुआसीं उहे ॾींहं अॼु यादि अची विया अॼु वाह 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 वरी महिरबानी वली मोहम्मद ख़ासि केली अवां जी सरणो इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र आलमी ओताक मोहतरम ख़ादिम हुसैन मंगले जी ओताक ते अॼोकी कुर्ब कचहरी में अवां सभिनी सॼणनि खां ॾाहप जी ॾात ॿुधी चाहत भरियो चंग बि चुरियो ऐं असांजा जेके सम्झू ऐं सालिक महिमान हुआ कचहरी में उन्हनि बि पंहिंजा वीचार वंडिया उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु कचहरी पसंदि आई हूंदी पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर कंदा हिन कुर्ब कचहरी खे ॾेही परॾेही सभिनी सॼणनि ताईं पहुचाईंदा इहो लोक अदब लोक सक़ाफ़ती वरसे खे हथी ॾियारण जे हवाले सां अवां जो काराइतो किरदारु हूंदो इन्हीअ ते पंहिंजे मेज़बान ऐं आलमी ओताक जे पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं समूरी कुर्ब कचहरी में शामिल मुअज़्ज़िज़ महिमाननि ॾाहप जी ॾात पेश कंदड़ भलोड़ सुगड़नि महिमाननि ऐं मेज़बाननि खे ॾींदा इजाज़त वरी ईंदड़ आलमी ओताक ताईं गॾु हूंदासीं यार ज़िंद सोबत बाक़ी अल्लाह वाही